अस्सलाम वालेकुम। तव्हांखे अॼु ख़बर ॾींदा हलूं त सिंध जे कहिड़े इलाइक़नि में बरसाति थींदी ऐं किथे किथे बरसाति जा इम्कान आहिनि। मां आहियां शाहिद खोसो। अव्हां ॾिसी रहिया आहियो शाहिद खोसो वीलॉग यूट्यूब चैनल ऐं फेसबुक ते हीअ वीडियो तव्हां ॾिसी रहिया आहियो। महिरबानी करे इनखे अॻिते शेयर कयो ऐं पोइ तफ़सील सां हीअ वीडियो ॾिसो जे ॿियनि खे बि मौसम जी मालूमात हुजणु खपे। दोस्तो कल्ह असां तव्हांखे ॿुधायोसीं सखर ऐं ॿिया जेका बि शहर ॿुधायासीं बरसाति थींदी राति। असांजे सखर शहर में त ॾाढी बरसाति हली आहे ऐं तव्हां पंहिंजे शहरनि जा नाला लिखिजो त किथे किथे बरसाति थी आहे ऐं तफ़सील सां तव्हांखे बरसाति जो ॿुधाईंदा हलूं त अॼु 1 अगस्त आहे। 1 अगस्त खां पोइ नओं सिस्टम आहिस्ता आहिस्ता जारी थींदो पाकिस्तान में, मतिलबु शुरू थींदो बरसातियुनि जो। अॼु पंजाब ऐं KPK ऐं बलूचिस्तान जे इलाइक़नि में बरसाति जा वॾा वॾा इम्कान आहिनि। बहरहाल असां तव्हांखे सिंध जी ख़बर ॾींदासीं, सिंध जा कहिड़ा इलाइक़ा गर्म रहंदा ऐं कहिड़े इलाइक़े में जेको अॼु बरसाति थींदी। पहिरीं ॻाल्हि त सिंध जे वॾे शहर कराची में अॼु बरसाति जा इम्कान आहिनि ऐं साहिली इलाइक़नि ते बि सिंध जे साहिली इलाइक़नि ते बि बरसाति जा सुठा इम्कान आहिनि। बहरहाल अंदरूनी सिंध ऐं ॿिए पासे अॼु मौसम ख़ुशगवार मतिलबु अॼु गर्म रहंदो ऐं उते किथे बि बरसाति जा इम्कान कोन आहिनि। हीअ 24 घंटनि जी अपडेट हूंदी आहे। बहरहाल तव्हांखे इहो नंढिड़ो अर्ज़ु आहे त असांजी वीडियो शेयर ज़रूरु कंदा कयूं जीअं हर माण्हू खे मौसम जी मालूमात हुजणु खपे ऐं नेक्स्ट एपिसोड जे इंतज़ारु कजो।